कंधकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ गोसपुर 3 ॾींहं अॻु अणॼातल हथियारबंदनि हथां शहर जे मेन बस अॾे वारे इलाइक़े में 3 वापारियुनि अलीजान टावरी, ख़ालिद मर ऐं दीवान मुरलीधर खां अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते लखें रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोनियूं फुर करे फ़रार थी विया हुआ। अहिड़े फुर वारे अमल ऐं इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI जे सॾ ते अॼु शहर में मुकमल शटरबंद हड़ताल करे मेन इंडस हाईवे ते धरणो हणी एहतजाज कयो वियो। एहतजाज JUI जे अमीर सैयद सुहेल शाह, मौलवी साईं बख्श, मौलाना असादुल्लाह उगाई, सनाउल्लाह ऐं मौलवी असदुल्लाह, मौलवी जमालदीन उगाई जे अॻवानी में कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया आॾो दाहींदे चयो त कश्मीर ज़िले खे 1 साल खां ॾोहारियुनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। ॾोहारी चइनी पासनि खां अवाम खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। पुलिस जी रिट बिल्कुलु ई ख़तम थी वई आहे। अवाम सख़्तु परेशान ऐं मायूस आहे। इलाइक़े जे चूंडियल मेंबरनि जो को बि किरदारु नज़र नथो अचे। अवाम केॾांहुं वञे? ॾींहं ॾिठे हथियारबंद शहर अंदरि दाख़िल थी लखें रुपया दुकानदारनि खां फुर करे वञनि था। केर बि पकड़िजी कोन थो। अॻवाननि ऐं IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त बदअमनी खे ॿुजो ॾेई अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो। धरणो 3 कलाक जारी रहियो, जंहिं बैदि DSP कंधकोट महदी टालपुर वाक़िए वारे हंधि पहुची अॻवाननि खां 5 ॾींहंनि जी मोहलत वठी रोड खोलारायो।